अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं है पेरिया गुल सबका पर एक नजर हेडलाइंस थे। पेशावर हाई कोर्ट पारा वज़ीर आला जी हलफ बर्दारी लाइ गवर्नर जी दस्तियाबी मालूम करण जो हुकुम। चीफ जस्टिस SM अतीक शाह पारा दरख्वास्त बुधनी एडिशनल अटॉर्नी जनरल के गवर्नर जी दस्तियाबी मालूम करे अज आगाह करण जी हिदायत। दरख्वास्त में इस्तदा कई वही हुई तो वज़ीर का हलफ लाइ गवर्नर या कंहिं ॿिए खे नामज़द कयो वञे। सुहेल अफरीदी जे वज़ीर आला तौर चूंड के कालादम करार ॾिनो वञे। JUI तरफ़ां पेशावर हाई कोर्ट में दरख्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त अली अमीन गंडापुर जे इस्तीफ़ा मंज़ूर नाहे थी ऐं ॿिए वज़ीर आला जी चूंड थी वई आहे। सुहेल अफरीदी जी चूंड जो अमल गैर क़ानूनी ऐं गैर आईनी आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर जो वॉशिंगटन में अहम मुलाक़ातूं। मोहम्मद औरंगज़ेब जी अमरीका जे नाणे खाते जे आला अमलदारनि सां अहम मुलाक़ात। अमरीकी कंपनियुनि खे तेल, मादनियात, ज़राअत ऐं IT में सीड़पकारी जी दावत। जारी कल पधिराई में चयो वियो आहे त अमरीका सां वापारी मुआहिदे खे अहम अघ भराई करार ॾिनो वियो। रिकॉर्डिंग मंसूबे जा माली मामला जल्द तय करण ते इतफ़ाक़। नाणे वारे वज़ीर पारां टैरिफ बाबति ॻाल्हियुनि जी कामयाबी ते इत्मीनान जो इज़हार। नाणे वारे वज़ीर जी इस्लामी तरक़ियाती बैंक जे सदर सां बि मुलाक़ात। पोलियो जे ख़ात्मे ऐं तेल फाइनेंसिंग जी सहूलियत में ताउन जारी रखण ते इतफ़ाक़। तालिबान हुकूमत जे पाकिस्तान जे अंदरूनी मामलनि बाबति बयाननि जो नोटिस। परडी खाते जे तर्जुमान चयो आहे त पाकिस्तान खे अंदरूनी ऐं ॿाहिरि जे मामलनि में कंहिं मशवरे जी ज़रूरत नाहे। अफ़गान तर्जुमान अफ़गानिस्तान जे हवाले सां मामलनि ते ध्यानु ॾे। परडी तर्जुमान वधीक चयो आहे त अफ़गानिस्तान पंहिंजी सरज़मीन ॿियनि ख़िलाफ़ दहशतगर्दी लाइ इस्तेमालु थियण न ॾे। उमीद आहे त तालिबान हुकूमत दोहा में आलमी बिरादरी सां कयल वाइदनि ते अमल कंदी। अमरीकी सदर पारां चीन मथां 100 सैकड़ो टैरिफ लॻाइण जे बयान ते चीन जो रद्दअमल साम्हूं अची वियो। चीन चयो आहे त अमरीका सां वापारी जंग में आख़िरी हद ताईं विढ़ण लाइ तयार आहियूं। टैरिफ ऐं वापारी जंगियुनि बाबति चीन जो मौक़िफ़ वाज़े मुस्तक़िल आहे। जेकॾहिं अव्हां ॻाल्हियूं करण चाहियो था त असांजा दरवाज़ा खुलियल आहिनि। चीन जे तर्जुमान जो वधीक चवणु आहे त अमरीका हिक ई वक़्तु ॻाल्हियुनि जी ख़्वाहिश बि ज़ाहिर करे थो ऐं नई पाबंदियुनि जी धमकी बि ॾिए थो। चीन सां ॻाल्हि ॿोल जो इहो तरीक़ो नाहे। थारूशाह वेझो फसल जे भेल तां सोटन में झेड़ो। नौजवान गोलियूं हणी क़तल। ॻोठ खेर मोहम्मद कुंडराणी उजड़ में मामूली ॻाल्हि तां झेड़े में सचल उजड़ माणिजी वियो। मक़तूल नौजवान जे वालिद हाजन उजड़ चयो आहे त भाइटनि ज़मीन ते गाह करे संदसि पुट खे गोलियूं हणी क़तल कयो आहे। पुलिस जवाबदार गिरफ़्तार नथी करे नोटिस वठी साणनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे।